तू ही तू सभिनी खे प्रणाम। अॼो को सत्संग कबीरदास जी वाणीअ जे मथां। तू ही तू गुरु गोविंद दो खड़े काके लागू पाए, बलिहारी गुरु आप की जो गोविंद दियो बताए, कबीरा गोविंद दियो बताए। तू ही तू इते कबीरदास जन चवनि था पिया कि कॾहिं अहिड़ी परिस्थिति अची थी वञे पई जॾहिं मुंहिंजो भॻवानु ऐं मुंहिंजो गुरु ॿई मुंहिंजे समीप बीठा आहिनि ऐं मूंखे ॿिन्हिनि मां कंहिं हिक जो चरण स्पर्श करिणो आहे त मां कंहिंजो चरण स्पर्श कंदुमि। इते वॾी चिंता जी ॻाल्हि अची थी वञे। इते कबीरदास बि ॾाढो सोचे थो इन ॻाल्हि खे कि आख़िर मां कंहिंजो चरण स्पर्श कयां। त उन जो अंदरियों भॻवानु चवराए थो पियो कि जंहिं तोखे हिन जॻह ते पहुचण जो मार्ग ॿुधायो आहे उहा गुरु, तूं उन जा चरण स्पर्श कर। बलिहार वञा मां अहिड़े गुरूअ ते जंहिं मूंखे ओसि ताईं पहुचण जो रस्तो ॾेखारियो ऐं पहिरियों शीश नमन त पंहिंजे गुरूअ ते ई, उन खां पोइ भॻवानु असां ॾिठो ई भॻवानु गुरूअ में आहे ऐं गुरु ई सर्वोपरि आहे। ऐसी वाणी बोलिए मन का पाखोय, औरों को शीतल करे आपहु शीतल होय, कबीरा आपहु शीतल होय। तू ही तू इन में कबीरदास जन चवनि था कि ऐसी वाणी बोलिए मन का आपा खोए, औरों को शीतल करे आपो शीतल होए। कबीरदास जन असांखे पंहिंजे दोहनि जे माध्यम सां इहो सम्झाइनि था कि हमेशह जेकी बि तव्हां भाषा यूज़ कयो था पिया उहा एतिरी शीतल हुजे, एतिरी मधुर हुजे कि साम्हूं वारे जो हृदय ठरी पवे। ऐं इते हिकिड़ी इहा ज़बान ई अहिड़ी आहे जेकी माण्हूअ खे ड्राए बि छॾींदी आहे, ठाहे बि छॾींदी आहे। त जेतिरो थी सघे सुठो ॻाल्हायो, मिठो ॻाल्हायो। इन सां साम्हूं वारो बि ॾाढो ख़ुशि थींदो, तव्हांजो परमात्मा बि ख़ुशि थींदो ऐं तव्हांजो पंहिंजो अंदर बि ठीकु थींदो। ऐं ॾाढो मौज आहे इन में। मिठो ॻाल्हाइण ई सभु कुझु आहे। हिकिड़ो कटु वचन बि माण्हूअ जो जीवन बर्बादु करे छॾींदो आहे। त जेतिरो सुठो थी सघे ओतिरो सुठो ॻाल्हायो, शीतल ॻाल्हायो, ओतिरा तव्हां सरल थींदव, ओतिरो अॻिते वधी सघंदव परमार्थ वारे रस्ते ते। तू ही तू।